नाज़रीन हेडलाइन हमारी ॾिठियूं ते सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कर रहे हैं। जाती भरसा से जावल पुलिस जो गुटका फैक्ट्री ते छापो। छापे दौरान 10 लाख रुपयनि खां वधिक मालियत जो गुटका ऐं मटीरियल हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान फैक्ट्री में कम कंदड़ पोहरे गुलाम हैदर गोलो खे गिरफ्तार कयो वियो आहे। जाती भरसा सजावल पुलिस जो गुटका फैक्ट्री ते छापो। छापे दौरान 10 लाख रुपयनि खां मालियत जो गुटका ऐं मटीरियल हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान फैक्ट्री में कम कंदड़ पोहरे गुलाम हैदर गोलो गिरफ्तार थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर रहे हैं। जाती भरसा सजावल पुलिस जो गुटका फैक्ट्री ते छापो। छापे दौरान 10 लाख रुपयनि खां वधिक मालियत जो गुटको ऐं मटीरियल हथ कयो वियो आहे। पुलिस मूजिब कार्रवाई दौरान फैक्ट्री में कम कंदड़ पोहरे गुलाम हैदर गोलो खे गिरफ्तार कयो वियो आहे।